इन में मूंखे महसूस ई थे तो कि स्कूल ताणी कोने पहुंची ऐं उन माण्हू खे सॼी ख़बर आई आहे। सब न्याणी जाती है असांजी न्याणी आहे उहो असां जो केस हर ज़ाविये सां वठंदासीं। कई पे वञे अवामी अदालत जो असांजो मक़सदु इहो आहे त हिते जेका मासूम न्याणी आमना जंहिंसां ज़ुल्म थियो आहे, ज़्यादती थी आहे, पुलिस उनखे पर्दे पोयां जेको आहे सो जवाबदार रखी ऐं हिकिड़ो ॿ चालान करे अवाम खे मुतमिन कयो। उन हवाले सां अॼु असां दोस्तनि खां राय वठंदासीं त हक़ीक़त में अवाम हिन पुलिस जे इंक्वायरी में केतिरी मुतमिन आहे। पुलिस छो कंदी करे ऐं असां इहो ॻाल्हि कोन्हे त न्याणी जो पीउ जेको आहे माना हितां लॾे वियो आहे हुनखे पुलिस जेको आहे प्रेशराइज़ करे हुनखे हितां कढे छॾियो आहे। असां सभु न्याणी जा पीउ आहियूं, असांजी न्याणी आहे उहो असां जो केस हर ज़ाविये सां वठंदासीं, हर तरीक़े सां असां हुनजो जेको आहे बिल्कुलु असां इहो हुनजी वॉइस असां भरंदासीं। हीउ ॾिसो हीउ पेर हुनजो हिन ते चप्पल हुन पुलिस वटि पई आहे अची बीठा आहिनि। हाँ नाजायज़ नथा चाहियो कि नाजायज़ थी छो मुंहिंजो केस आहे और हिकिड़े माण्हू